अवामी वर्कर्स पार्टी के अगवान कामरेड सिंगार नूनारी के जबरी गुमशुदगी खिलाफ कराची के हाई कोर्ट में पटिशन दाखिल कई। दरखास्त सिंगार नूनारी के घरवारी फौजिया नूनारी अख्तर एडवोकेट के मार्फत दाखिल कराई। इन मौके ते अदालत बारह मीडिया की तफसीर बुधाई। कामरेड सिंगार की घरवारी फौजिया सिंगार चो त असां पुरअमन शहरी पुरअमन सियासत कंदड़ सियासी समाजी कारकुन आहियूं। असां ते ही वक्त तमाम ॾुखियो आहे। असांजे घर में रात जो घेड़ी हथियारनि जी ज़रूरत मुंहिंजे बच्चन के साम्हूं मुंहिंजे बच्चन के पीउ खे खंबे खणी विया। हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे बच्चन जे साम्हूं मुंहिंजे बच्चन जे पीउ खे खंबे हू खणी विया आहिनि। असां पुछूं था त आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे। कामरेड सिंगार पुरियत तबिके जी सियासत कंदड़ पुरियत दोस्त आहे ऐं असां इहे पुरियत तबिके जी सियासत कंदा रहंदासीं। असांजो इहो मुतालबो इहो आहे त कामरेड सिंगार जो जेकॾहिं को ॾोह आहे, जेकॾहिं असांजो को कसूर आहे, को ॾोह आहे त कामरेड सिंगार खे ज़ाहिर कयो वञे। अदालत बारह मीडिया से ॻाल्हाईंदे वकील अख्तर एडवोकेट जो चवण हो त असांजी कोशिश आहे अदालत में दरख्वास्त ॾिनी आहे त जीअं अदालत पुलिस रेंजर्स ॿियनि ज़िम्मेवारनि खे नोटिस मोकिले। असां हाई कोर्ट के दरख्वास्त कई है तो केस फौरी तौर पर ज़ाहिर करण जो हुक्म ॾिनो वञे। हमें खौफ है इस बात का कि उनको टार्चर किया जाए और ज़िंदगी को ख़तरा है, तो हमने हाई कोर्ट को कहा है कि फौरी तौर पर उनको कोर्ट के सामने प्रोड्यूस करने का आर्डर किया जाए। हमने पुलिस स्टेशन में भी दरख्वास्त दी है, लेकिन पुलिस वाले कोई FIR नहीं लिखते हैं मिसिंग पर्सनस की, उनको भी हमने दरख्वास्त भेजी है। इन मौके ते वकील मोहम्मद खान शेख जो चवण हो त सिंगार नूनारी के पाबंदी मड़ियल तंजीम जो मेंबर कोन हो, हू मजदूरन की ॻाल्हि कंदड़ आहे। असां सिंगार नूनारी जी घरवारी जो दर्द भरियो आलाप ॿुधी सभई हिते ॿधी तौर गॾु थिया आहियूं। भेण सां गॾु बीहण लाइ हे सभु वकील दोस्त गॾु थिया आहियूं त जीअं उनखे हिमत ॾियूं त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे, सॼो सिंध जो शऊर तव्हां सां गॾु आहे। असां कानूनी जंग करे सघूं था, छो त कंहिंखे बि गुम करण जो हक़ कंहिंखे बि न आहे। 24 कलाकनि जे अंदरि मैजिस्ट्रेट वटि पेश करिणो आहे। जेको बि कुझु आहे उनजे मथां वो अदालतुनि में पेश करे विद द एक्स्ट्रा जुडिशरी या जेका एनेस्टेशन आहे या सॼे आइन कानून जे ख़िलाफ़ आहे। एडवोकेट मुख्तार रहू ॿुधायो त सिंगार जी घरवारी फौजिया हाई कोर्ट में दरख्वास्त ॾिनी आहे। हुन उहा दरख्वास्त वास्तेदार थाणे ते भी ॾिनी हुई त सिंगार के ज़ाहिर कयो वञे। जुमे ते रात जो 3 वगे उनके खंबे गायब किया हुआ है। सिंगार को उठा के लेके गए हैं और अभी तक उनका कोई पता नहीं है। आज हमने यहाँ पे पिटीशन फाइल की है कोर्ट में कि उनको बाजियाब किया जाए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।